पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA चेयरमैन पेट्रोलियम कंपनी ज़िले सुजावल जे सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी साहब सां ईवान सहाफ़त जाती सित पारां ख़ुसूसी मुलाक़ात। इन मौक़े ते MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे, अवामी ख़िदमत में पुख़्तो यकीन रखे थी। हिन ॿुधायो त पेट्रोलियम कंपनी जे फंड मां ताल्के जाती खे 6 करोड़ जे लॻभॻि तरक़ियाती कम कराया पिया वञनि, जंहिं में जाती शहर में 2 करोड़ रुपयनि जी लागत सां नौजवान जी रांदियुनि लाइ स्पोर्ट्स स्टेडियम ठाहिरायो पियो वञे। हिन वधीक ॿुधायो त ताल्के जाती में ॻोठ नूर मोहम्मद तैमूर, ॻोठ वॾेरो ख़ान मोहम्मद बारहण ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पका कचा रोड, मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणी जा तला शामिल आहिनि। संदन चवणु हो त गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जाती गवर्नमेंट हाई स्कूल बाराबाद में उस्तादनि ऐं शागिर्दनि खे गर्मी खां बचाइण लाइ 23 लख रुपयनि जी लागत सां सोलर सिस्टम लॻायो वेंदो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद उर्स टेमरो ॿियनि स्कूलनि जी फर्नीचर ऐं रिपेयरिंग लाइ 1 करोड़ खां बि वधीक रक़म रखी वई आहे। उहो कमु इंशाअल्लाह जल्द शुरू कयो वेंदो। तालीम याफ़्ता बेरोज़गार नौजवाननि खे पिणु जल्द सरकारी नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। हिन वधीक चयो हो त हुननि कम जे मुकमल थियण बैदि ॿियो मरहलो बि तरक़ियाती कम शुरू करे अवाम खे फ़ाइदो ॾियारिबो, जंहिं जी बजट पिणु 6 करोड़ रुपयनि खां बि वधीक हूंदी। हिन चयो त शिराज़ी ख़ानदान जी हमेशह उहा ई कोशिश रही आहे त हितां जी अवाम जी वधि खां वधि ख़िदमत करियूं। मुलाक़ात दौरान साहब थईं सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, सैयद अशरफ अली शाह, सैयद अमीर अली शाह, बाबू ग़ुलाम हुसैन मला पिणु मौजूदु हुआ।